वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अॻियां पोयां पढ़ायो सल्लल्लाहु। साईं मुझा यकीनन हेतरी सारी जमायत ऐं ही सारो कुछ शब शादमान ऐं साईं साजिद साहब जी मेहनत ॾिसी करे दिल इएं चवण ते मजबूर थी पई त आशिक लिखे थो है मुझे कखड़ ते वरी मेहर बसण वारिया। अवां भी पढ़ाईंदो त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अवां जे कखड़न ते भी मेहर वसी पवंदी। चओ सुभान अल्लाह। मिलजुल करे मुझे कखड़ ते वरी मेहर बसण वारिया। मुझे कखड़ ते वरी मेहर बसण वारिया। जो इंतजार है तूने मुझे दीवाना बना रखा है।